अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो ऐं उमेदु आहे त तव्हांजो जेको बि हिन वक़्त ताईं जो ॾींहुं गुज़रियो आहे सुठो गुज़रियो हूंदो। बाक़ी बि जेको टाइम आहे इंशाअल्लाह सुठो गुज़रंदो इन ई दुआ सां त रब्बिल अव्वल जो महीनो आहे, बरकतुनि वारो, रहमतुनि वारो, मुंहिंजे आका मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे विलादत जो महीनो आहे ऐं इलाही ख़ुशियुनि जो महीनो आहे। सो हिन महीने जे सदके मां इहा ई दुआ कंदसि त अल्लाह साईं दुआ आहे त जेके बि परेशान आहिनि उन्हनि जी सभु परेशानियूं अल्लाह साईं दूरि करे ऐं जेको बि सॼे मुल्क में हींअर हिकिड़ी जेका हालत आहे, सैलाबी सूरत हाल आहे, सो दुआ आहे त इहा बि जल्द खां जल्द जेको आहे सही थी वञे। हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे त 24 कलाकनि जे अंदरि सियालकोट में तबाही मची वई आहे ऐं तक़रीबन 350 खां 355 मिलीमीटर जेको आहे बरसाति ॿुधाई वञे थी 24 कलाकनि में सिर्फ़ु। ऐं सैलाब हर तरफ़ सैलाब ई सैलाब आहे। दरियाए सिंध में बि चवनि था त जेको आहे पाणी जो जेको हिकिड़ो लेवल आहे उहो वधी वियो आहे। उन खां पोइ जेको भारत जेको हिकिड़ो पाणी छॾियो आहे त उन खां पोइ दरियाए सतलंज, दरियाए रावी, दरियाए चिनाब तमामु घणा मतिलबु रेला हली रहिया आहिनि हिकिड़ा सैलाब जा। सो दुआ आहे अल्लाह साईं खां त अल्लाह साईं जल्द असांजी मुश्किलातूं हल करे ऐं जिथे जिथे बि बरसाति आहे ख़ैर सलामती वारी अल्लाह साईं बरसाति ॾिए। ही ग्लोबल वॉर्मिंग आहे ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हिकिड़ो क्लाइमेट चेंज आहे ऐं इहे हर तरफ़ जेको आहे इहे शयूं थी रहियूं आहिनि। बसि जॾहिं बि दुआ घुरंदा कयो। असां पंहिंजे एंटरटेनमेंट लाइ, मां उहा ई ॻाल्हि कंदी आहियां हमेशह, त पंहिंजे एंटरटेनमेंट लाइ त असां इलाही कुझु चवंदा आहियूं त असांखे हीअ बि खपे, हीअ बि खपे, हीअ बि खपे, पर इहो कोन सोचींदा आहियूं त ॿियनि जो छा हशर थींदो। त इन जे करे चाहे बरसाति घुरो, चाहे ख़ुशी घुरो, चाहे कुझु बि घुरो अल्लाह साईं खां ख़ैर सलामती जो घुरंदा कयो, इन में ॿियनि जो बि ख़ैरु घुरंदा कयो। सो इन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन इहा ॾियणु चाहींदसि त भई अॼुकल्ह AI जे ज़रिए जेको आहे साइबर अटैक्स तमामु घणा थी रहिया आहिनि। जिथे AI जे हवाले सां असां तव्हांखे हुनजी ख़ूबियूं ॿुधाईंदा आहियूं त AI तमामु बहितरीनु शइ आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में AI खे आणे करे तव्हां पंहिंजा मसइला मसाइल हल करे सघो था। उते AI खे जेको आहे न कुझु माण्हू वरी हिते करेक्शन कंदसि, कुझु माण्हू ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करे रहिया आहिनि। उन में तव्हांखे ख़बर आहे त AI में इलाही टूल्स आहिनि जंहिंमें वॉइस चेंजर बि आहे, यानी हाणे जेकॾहिं मां ॻाल्हायां थी त मुंहिंजो एज़ इट इज़ आवाज़ु हुनखे ॿुधाईंदा ऐं उहो एज़ इट इज़ आवाज़ु कॉपी करे उहो हलाए सघो था। त इहे शयूं बि थी रहियूं आहिनि। असांजी हिकिड़ी आर्टिस्ट आहे, मां हुन जो नालो न खणणु चाहींदसि, उन सां इहो इशू थियो आहे त AI खे जेको आहे विच में इन्वॉल्व करे उनजे अकाउंट मां 50 खां 60 हज़ार कढिया विया। हिकिड़ो असांजो मेकअप आर्टिस्ट आहे, कल्ह मुंहिंजे साम्हूं मेकअप रूम में उनखे फ़ोन आई आहे ऐं उनखे इहो ई चयो वियो आहे त मां फलाणी बैंक जो नुमाइंदो थो ॻाल्हायां पियो ऐं तव्हां पंहिंजो पिन कोड ॿुधायो, तव्हांजो ATM जो लास्ट पिन कोड छा आहे। त हुन इहो ई चयसि त जेको आहे मूं वटि जेको आहे ATM कार्ड आहे ई कोन, उहो घर पियो आहे। चई त मां ठीकु आहे होल्ड थो कयां, तव्हां जेको आहे न पंहिंजो कंहिंखे चई करे ATM कार्ड घुराए वठो। हाणे उन माण्हू खे एतिरो सेंस कोन्हे त हू जॾहिं चवे थो त मां घर ते न आहियां त उहो तॾहिं बि चवेसि थो त तूं घुराए पंहिंजो ATM कार्ड। ऐं उन खां अलावा तव्हांजा जेके बि WhatsApp आहिनि इहे सेफ कोन्हनि के, भले तव्हांखे WhatsApp ॿुधाया था वञनि त तव्हांजा सेफ आहिनि, पर WhatsApp बि हैक थियनि था। मुंहिंजे अंकल जो कल्ह टियों ॾींहुं WhatsApp हैक थी वियो। हालांकि उहो वीचारो मतिलबु वॾी उमिरि जो आहे, तव्हां हुनखे चङी तरह सुञाणो बि था, असांजे शोज़ में बि ईंदो रहंदो आहे, पर हुनजे हाणे WhatsApp में छा हूंदो, कुझु पर्सनल फैमिली मैसेजिस हूंदा, कुझु कम जा मैसेजिस हूंदा, पर उनजो बि WhatsApp हैक करण जो मक़सदु छा हुयो। त इन जे करे कॾहिं बि तव्हांखे कोई बि मैसेज अचे थो त तव्हांजो हेॾो इनाम निकितो आहे, तव्हांखे जेको आहे कोई बि बैंक वारो थी करे कॉल करे, त कॾहिं बि तव्हां उनखे पंहिंजी पर्सनल इंफॉर्मेशन न ॾींदा। छो त कॾहिं बि बैंक जो नुमाइंदो तव्हां खां कॉल करे तव्हांजो ATM पिन न पुछंदो, तव्हांजो OTP न पुछंदो।
ऐं इहे हरकतूं थी रहियूं आहिनि। साइबर अटैक तमामु घणा थी रहिया आहिनि। जॾहिं बि तव्हांखे कोई मैसेज अचे थो उनखे जस्ट रीड करे डिलीट करे छॾियो, पंहिंजे मोबाइल में भी न रखो। ऐं उन्हनि लिंक खे स्पेशली जेके व्हाट्सएप ते या नॉर्मल मैसेजिस ते जेके बि लिंक्स अचनि था उन्हनि खे बिल्कुलु भी क्लिक न कयो, छो त हू डायरेक्ट तव्हांजे अकाउंट जी इंफॉर्मेशन उन में ऑटोमेटिक ऐड थी वेंदी आहे ऐं सिर्फ़ु पोइ तव्हां वटि हिकिड़ो मैसेज ईंदो आहे त तव्हांजे अकाउंट मां हेतिरा पैसा विड्रॉल थी विया या हेतिरी ट्रांज़ेक्शन थी वई। सो इन जे करे तमामु घणो एहतियात कयो। ऐं ॿी ॻाल्हि, असां सभिनीनि खे आदत आहे त असां पंहिंजे मोबाइल में जेको लोकेशन आहे उहा असां ऑन रखंदा आहियूं। 24 कलाक असां पंहिंजी लोकेशन ऑन रखंदा आहियूं। त बराए महिरबानी करे तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदसि त तव्हां पंहिंजे मोबाइल जी लोकेशन ऑफ रखंदा कयो। जॾहिं तव्हांखे का राइड बुक करणी आहे या काॾे का ऐप यूज़ करणी आहे उन वक़्तु तव्हां पंहिंजी लोकेशन जेको आहे तव्हां ऑन कयो, अदरवाइज़ तव्हां पंहिंजी लोकेशन ऑफ रखंदा कयो। इन सां बि तव्हां ट्रैक थींदा आहियो। तव्हांजा जेके बि मोबाइल ऐप्स आहिनि या जेके बि तव्हांजा बैंकिंग अकाउंट्स आहिनि, जेको कुझु बि आहे, चाहे उहो ईज़ी पैसा हुजे, जैज़ कैश हुजे, उहे सभु तव्हांजा लोकेट थींदा आहिनि ऐं विदिन योर फिंगर टिप्स ऐं विदिन सेकेंड्स हो जेको आहे न तव्हां हैक थी वेंदा आहियो ऐं तव्हां लोकेट पिया थींदा आहियो हर वक़्तु। इन जे करे गुज़ारिश आहे तव्हां सभिनीनि खे त तमामु घणो एहतियात कयो। जदीद दौरु आहे, टेक्नोलॉजी तमामु घणी एडवांस थी वई आहे। जिते AI जो सुठो इस्तेमालु आहे उते AI जो कुझु माण्हू ग़लति इस्तेमालु भी करे रहिया आहिनि। सो इन जे करे पंहिंजा अकाउंट्स, पंहिंजी पर्सनल डेटा, पंहिंजी पर्सनल शयूं जेके आहिनि सेफ रखो बराए महिरबानी करे। उन खां अलावा व्यूअर्स, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। अॼु मूं वटि ज़बरदस्त गेस्ट त मौजूदु आहिनि ऐं मां तव्हांखे उन्हनि जे हवाले सां इहो ॿुधायां त सिर्फ़ु पाकिस्तान न, हिंद न, सिंध न, बल्कि इंटरनेशनली उन्हनि खे सुञाणियो वेंदो आहे, छो त ॿाहिरि बि वेंदा आहिनि, कॉन्सर्ट्स कंदा आहिनि। पर अॼु असांजे शो में काफ़ी टाइम, काफ़ी महीननि खां पोइ अची रहिया आहिनि ऐं कुझु टाइम पहिरियां उन्हनि जी तबियत बि ख़राबु हुई, उन्हनि खे हार्ट अटैक बि थियो हुयो ऐं उन्हनि जी जेको आहे बाईपास बि थियो आहे। सो असांजी दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि। अलाह साईं उन्हनि खे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे ऐं बिल्कुलु हींअर असांजे साम्हूं वेठा आहिनि। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु मुनीर महर साहिबु हिते मौजूदु आहिनि, जेके सिंगर बि आहिनि ऐं कंपोज़र बि आहिनि। उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह किरण, काफ़ी बहितर आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी ॾे। मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। भला इहो छा थी वियो? कीअं ओचितो ओचितो तबियत ख़राबु थी? केतिरी पुराणी ॻाल्हि आहे? बसि इहो तक़रीबन 4 महीना पहिरियां। अच्छा। 2 मई ते। बसि बीमारियूं ज़िंदगी जो हिसो आहिनि, पर जेका मूंसां थियो आहे उहो अलाह कंहिं दुश्मन सां बि न करे। त आउं बिल्कुलु ठीकु ठाकु, न ॿाहिरियां खाधा खाईंदो आहियां, न ॿाहिरियूं शयूं खाईंदो आहियां, एहतियात कंदो आहियां, वॉक कंदो आहियां, न कंहिं नशे में, न पते में, न स्मोकिंग, न पान, न गुटको, न छालिया, कुझु बि न। बहरहाल इहो आहे त सुबुह जो सवेर ॿारनि खे वैन में विहारे ऐं वेंदो आहियां वॉक ते। थोरो वॉक ते वञणु वियुसि त 7:30 बजे टाइम हुयो त मूंखे थोरो हिन जॻह ते तकलीफ़ फील थी, थोरी मैदे में। मूं सम्झो शायदि हिन जॻह ते मूंखे को गैस्ट्रिक प्रॉब्लम आहे या कुझु आहे। मुंहिंजो वॉक करे पोइ मथे वञा थो त जॾहिं थोरी वॉक कयमि त मुंहिंजो पेन जेको आहे उहो तकलीफ़ जेका वधी वई। त मूं चयो हाणे वॉक न करणु घुरिजे, थी सघे थो कोई गैस्ट्रिक प्रॉब्लम हुजे। ऐं ॾाकणु चढ़ी करे फ्लैट ते थो वञा पंहिंजे घर। लिफ्ट न आहे असांजे अपार्टमेंट में। सही। त उहो ॾाकणु, ऐं मुंहिंजो फ्लैट आहे 4th फ्लोर ते। उहो ॾाकणु चढ़ी करे मथे जॾहिं घर पहुतुसि त मुंहिंजी तकलीफ़ वधी वई। बाक़ाइदा अटैक पइजी वियो, पर मूंखे ख़बर कोन्हे त अटैक आहे। माना ईअं पियो लॻे ॼणो मुंहिंजो अंदरि टांडा जीअं हूंदा आहिनि न, बाहि, ईअं ॿरे थियूं, का शइ ॿाहिरि निकिरी ईंदी। त वाइफ खे मूं ॿुधायो, मुंहिंजो मूंसां हीअ प्रॉब्लम, अलाए छा थो थिए। उन वरी फौरन हेल्प जे लाइ पंहिंजे भाउरनि खे घुरायो। उहो पासे में ई घरु आहे असांजो। आया, पोइ असां गॾिजी करे, अदा इम्तियाज़ हुयो ऐं अदा सजाद, कामरान, काशिफ़, सभु गॾिजी करे असां मूंखे वठी विया हॉस्पिटल। विदिन 20 मिनट्स जेको आहे न, मूंखे हॉस्पिटल में पुॼायो। मुंहिंजे असांजे घर जे साम्हूं ई हॉस्पिटल आहे, प्राइवेट हॉस्पिटल आहे। अच्छा, उहो एमरजेंसी में मुंहिंजे ECG कयऊं, सॼो कयो त उन्हनि चयो हीअ मामिलो ॿियो आहे। उन्हनि फ़ौरन मूंखे फस्ट एड ॾिनी। फस्ट एड ॾियण खां पोइ मुंहिंजो कुझु तबियत बहितर थी, बॉडी मुंहिंजी थधी थी वई सफ़ा।
ऐं जिस्म मां पाणी ईअं पियो वहे जीअं माना पघर ईअं पियो वहे जीअं पाणी कंहिं मुंहिंजे मथां आरियो आहे। पोइ क्लॉट आयो हुयो, हुननि डॉक्टर सम्झी वई, डॉक्टर हुनखे ॿुधायो त हीअ मेजर अटैक थियो आहे, तव्हां हिनखे फौरन कार्डियो में NICVD तव्हां खणी वञो। तंहिंखां पोइ जेको आहे मूंखे एम्बुलेंस में वरी मूंखे शिफ्ट कयूं, NICVD खणी विया। NICVD में फौरन मूंखे उहो व्हील चेयर ते वञी करे एमरजेंसी में उते वञी लेटायूं। उहो इक्विपमेंट वग़ैरह खणी आया, चयूं त भई हिननि जी एंजियोग्राफी थींदी। पोइ वरी एंजियोग्राफी कयूं, भई तव्हां वेन मां उहे अंदरि वेंदो आहे, उहो वेंदो आहे अंदरि, न उहो बलून पास जेको थींदो आहे न, उहो एंजियोग्राफी में ई थींदो, उहो एंजियोग्राफी न, उहो एंजियोप्लास्टी में थींदो आहे। एंजियोप्लास्टी में थींदो आहे। हा, एंजियोग्राफी जेका आहे न उहा सिर्फ़ु ग्राफी माना उहो फोटोग्राफी, उहो अंदरि ईअं वञी करे उहो सॼो वीडियो ठहंदी आहे, सॼी ख़बर पवंदी आहे त भई किथे क्लॉट आहे या किथे ब्लॉकेज आहे या छा मसइलो आहे। उहो बि कयूं ऐं उनखां पोइ इकोग्राफी बि कयूं, इको जेको हार्ट जो इको थींदो आहे उहो बि कयूं। पोइ डॉक्टरनि जी टीम वेठी, नेक्स्ट डे ते डॉक्टरनि चयो त हिन जो एंजियोप्लास्टी कोन थींदी, हिननि जो बाईपास थींदो। पोइ फैमिली सॼी डिस्टर्ब हुई, आउं बि डिस्टर्ब हुयुमि। पोइ असां डिसीशन इहो वरितोसीं त फ़िलहालु डिस्चार्ज थियूं था, पोइ अपॉइंटमेंट वठंदासीं। तबियत मुंहिंजी काफ़ी बहितर थी वई हुई। पोइ तव्हां डिस्चार्ज थियासीं, घर अची वियासीं। पोइ मेडिसिन जेके हुननि डॉक्टर्स ॾिनियूं उहे मेडिसिन सुबुह शाम खावां पियो ऐं परहेज़ बि कयां पियो सॼो कुझु। 2-3 डॉक्टरनि खां ओपिनियन वरितोसीं, सभिनी चयो त भई बाईपास ई थींदो। पोइ उन्हनि डॉक्टरनि डायग्नोस इहो कयो त मुंहिंजे हार्ट जूं जेके 3 शरियानूं आहिनि उहे 3 शरियानूं ब्लॉक आहिनि, जंहिं मां ब्लड पास थींदो आहे। हिकिड़ी शरियान जेका आहे उहा 90% आहे ऐं हिकिड़ी शरियान जेका उहा 80% आहे, हिकिड़ी जेका आहे उहा 70% आहे। हाणे इहे जेके आहे न, इहे इन जे लाइ जेको आहे न, इन्हनि में स्टेंट नथो लॻी सघे, इन जी एंजियोप्लास्टी नथी थी सघे, इन जो जेको आहे पूरो बाईपास थींदो। पोइ मूंखे हॉस्पिटल में एडमिट कयो एंड चयूं त हे तूं कटींदा ऐं उहा वेन कढी करे उहा हार्ट ते लॻाईंदा। बसि पोइ अलाह साईं तव्हांखे सिहत तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे, असांजी दुआऊं तव्हां हाणे ठीकु आहियां। अलाह साईं तव्हांखे चवां थी न त हाणे ॿीहर मुंहिंजो जेको विल पावर आहे उहो ठीकु आहे ऐं टेबलेट ऐं पर्स में रखंदो आहे त जीअं मूंखे किथे अटैक पए त मां टेबलेट पंहिंजी ज़बान हेठां रखां। मां सम्झी सघां थी तव्हांजी कैफ़ियत खे। पोइ मूंखे हा विल पावर जेको आहे उहो मूं चयो न, अलाह पाक मूंखे हिमत ॾिनी आहे, आउं उथंदुसि ऐं आउं ॿीहर उथंदुसि। मुंहिंजे पुठियां वॾियूं ज़िमेदारियूं आहिनि, फैमिली जूं, भेणुनि जूं, भाउरनि जूं, औलाद जूं, सभिनी जूं रिस्पॉन्सिबिलिटी तमामु मुंहिंजे मथां घणी। अलाह पाक मूंखे हिमत ॾे, मुंहिंजा सभु मूंसां गॾु आहे। पोइ वापसि हॉस्पिटल में वरी ॿिए हॉस्पिटल में एडमिट थियासीं, सभु ट्रीटमेंट्स थियूं, इलाज थिया, घर आयुमि। पोइ रेस्ट कयो 1-2 महीना। उनखां पोइ वरी मूं वॉक शुरू कई। हिकिड़ी एप्लीकेशन मूं फिटनेस जी, फिट जे नाले सां उहा मूं डाउनलोड कई, जेका स्टेप ॿुधाईंदी आहे, हार्ट जा प्लस पॉइंट ॿुधाईंदी आहे। पोइ मूं पार्क में वॉक शुरू कई सुबुह जो सवेर, 15,000 स्टेप्स, 20,000 स्टेप्स मूं वॉक कई ऐं सिजु निकिरी अचे तॾहिं बि उस में मूं वॉक शुरू कई ऐं परहेज़ बि कई ऐं मेडिसिन बि खाधियूं। अच्छा, उनखे अलावा जेके देसी मेडिसिन्स हूंदियूं आहिनि, इन में अलाह पाक वॾी हिकिड़ी शफ़ा रखी आहे जी। अदरक जो पाणी ऐं थूम जो पाणी ऐं लीमे जो पाणी ऐं लीमे जो पाणी ऐं सूफ़ जो सरको ऐं माखी, इहो मिक्स करे इन जो ठाहे करे हिकिड़ो घर में रखियो आहे। उहो सुबुह जो गर्म पाणी में मिक्स करे उहो मां पीअंदो आहियां। बल्कि आम हिकिड़े नॉर्मल माण्हू खे पीअणु घुरिजे, छो जेके असांजे हार्ट जूं जेके वेन्स आहिनि, शरियानूं आहिनि, इहे खोले छॾंदियूं आहिनि उहे शयूं। नेचुरल जेके कुदरती जड़ी बूटियूं आहिनि, इन्हनि में अलाह पाक वॾी हिकिड़ी शिफ़ा रखी आहे। चर्बी कोन थींदी आहे हुन सां। हा, अॼु 4 महीना थियण वारा आहिनि तक़रीबन मूंखे, ऐं हाणे वरी तव्हांजे साम्हूं हिते वेठो आहियां ऐं बसि अलाह पाक हिमत ॾिनी आहे। मुंहिंजे लखनि किरोड़नि दोस्तनि, भाउरनि, माइटनि, सभिनी जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि। बिल्कुलु आहिनि ऐं ज़रूरु का न का दुआ लॻी हूंदी, बिल्कुलु लॻी, जो हिते आउं तव्हांजे साम्हूं वेठो आहियां ऐं इनशाअल्लाह अॻियां बि जेतिरे ताईं हयाती आहे त पंहिंजे विल पावर सां हलंदासीं। ज़िंदगी मौत त अचणी आहे, बेशक,
जेको माण्हू नाहे बीमार रोड ते वञे थो पियो उनजी बि ख़बर नाहे गारंटी घर खां ई निकिरंदा आहियूं असांखे नाहे ख़बर त का श्योरिटी वरी वापस सही सलामत घर वेंदासीं या कोन वेंदासीं। पंहिंजो विल पावर माण्हू वीक न करे कॉन्फिडेंस हुजे जी बिल्कुलु बिल्कुलु। न इहे शयूं नेचुरली आहिनि मञा थी पर कुझु स्ट्रेस बि हूंदो आहे, कुझु एंज़ाइटी आहे, कुझु डिप्रेशन आहे। अॼु जी जनरेशन में तव्हां ॾिसो त नंढा नंढा जेके ॿार आहिनि छोकिरा आहिनि अॼुकल्ह त असां मेजॉरिटी इहा ई आहे त 20s 30s हार्ट अटैक था थियनि। मतिलबु तव्हांखे एतिरो चांस बि कोन थो मिले त तव्हांखे हिकदमि एॾो सिवियर हार्ट अटैक थी थो वञे जो डॉक्टर तव्हांखे डायग्नोस था कनि त भाई हीअ त सिवियर हार्ट अटैक आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त इहो तव्हां छा बैक एंड ते तव्हांजे कोई डिप्रेशन का टेंशन कोई मसइलो हुयो जंहिंखे तव्हां एॾो दिमाग़ ते हावी कयो हुयो? न हालांकि मूंखे इहा ख़बर आहे त तव्हां ॾाढा कॉन्शियस आहियो परहेज़गार आहियो ॾाढा। मूंखे कोई डिप्रेशन कोई टेंशन न आहे। वर्क स्ट्रेस बि त थींदो आहे न वर्क स्ट्रेस जो बि मूंखे कुझु बि न आहे। मूं वॾो एहतियात कयो हर शइ में न खाइण पीअण में ॿाहिरि शहर में वॉक में हिन में हुन में हर शइ में छो त गले जो बि कमु आहे नशे पते खां बि परे आहियूं कुझु सिगरेट खे बि हथु न लायूं ऐं सभिनी शयुनि खां परे आहियूं न पान न गुटको न छाली। डॉक्टर इहो त चवनि पिया त तव्हांजा जेके हार्ट जा वॉल आहिनि उहे बिल्कुलु ओके आहिनि बिल्कुलु सही आहिनि। इहो बि इन जे करे आहे जो तव्हां कोई बि हुन में ड्रग्स में न आहियो। बाक़ी तव्हांजो वेन्स आहिनि हुन में प्रॉब्लम आहे इहो खाधो खुराक जे करे बि थींदो आहे जेको ॿाहिरियां खाधा असां जेके हाणे मुंहिंजे जेको डॉक्टरनि पेपर ॾिनो आहे जंहिं ते लिखियो आहे त भई हीअ एहतियात कयो ऐं हीअ मेडिसिन खाओ टाइप करे ॾिनो आहे NICVD वारनि उन में जंक फूड्स सख़्ती सां मना आहे ऐं लूणु ऐं वॾो गोश्त इहो सख़्ती सां मना आहे। हाणे असां लूणु बि वधीक हर शइ में खाऊं था जंक फूड्स बि माना बर्गर ऐं ब्रोस्ट इहे शयूं असां वॾे शौक़नि सां खाऊं था पिया मुख़्तलिफ़ रेस्टोरेंट्स में वञी करे ऐं ऑयल बि अलाए कहिड़े ऑयल में यूज़ थिए थो ऐं गोश्त बि वॾे गोश्त खाऊं था त उन सां बि वॾो प्रॉब्लम्स थियनि था त आउं वॾो एहतियात कंदो आहियां। हाणे मां त चवंदी आहियां भाई अॼुकल्ह जेके बि ऑइल्स आहिनि न तव्हां बराए महिरबानी करे जेके असांजियूं भेनरूं ॾिसी रहियूं आहिनि शो तव्हांखे वधीक ख़बर आहे छो जो किचन में हर वक़्तु तव्हां बीठियूं आहियो पंहिंजे ॿारनि जी पंहिंजे मुड़ुस जी पंहिंजे घर वारनि जी सिहत अगरि चाहियो थियूं त भई या त कॉर्न ऑयल यूज़ कयो या ऑलिव ऑयल या सरियह जो तेल या सरसों जो तेल बेस्ट सदियुनि खां वठी असांजा वॾा जेके आहिनि सरियह जो तेल इस्तेमालु कंदा हुआ या ऑलिव ऑयल जेको आहे अॼुकल्ह त भई डॉक्टर्स चवंदा था सचो घी इस्तेमालु कयो कंहिं वक़्त में चवंदा हुया डॉक्टर्स त सचो घी इस्तेमालु न कयो हिन मां तव्हांखे चर्बी थी थिए पर हाणे डॉक्टर्स जो पंहिंजो ई चवणु आहे साइंस जेको आहे एॾी तरक़ी हाणे कई आहे त डॉक्टर्स पाण चवनि था त सचो घी इस्तेमालु कयो लाइट में लाइट घी आहे लाइट में लाइट घी आहे जेको मखण मां निकिरंदो आहे बिल्कुलु त बिल्कुलु उहो बि इस्तेमालु कयो ऐं कॉर्न ऑयल इस्तेमालु कयो ऑलिव ऑयल इस्तेमालु कयो इन खां बेस्ट कुझु बि कोन्हे। परहेज़ कयो वॉक ज़रूरी आहे 45 मिनट्स या 30 मिनट्स त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा अहिड़ा कढी छॾियो जो सुबुह जो या त तव्हांखे वॉक करणी आहे या राति जे टाइम जेको आहे न तव्हांखे वॉक करणी आहे शाम जे टाइम स्पेशली मग़रिब खां पोइ त इहे ज़िंदगी जा हिकिड़ा सिलसिला आहिनि ऐं इहो आहे सभिनीनि सां को न को मसइलो थींदो आहे पर असांखे पंहिंजे लाइफ स्टाइल खे जेको आहे न इलाही बहितर रखिणो आहे। हाणे तव्हां जीअं ट्रैवलिंग कयो था ट्रैवल बि कयो था पोइ उन में बि तव्हांखे हाणे इलाही एहतियात करिणो पवंदो। तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जो हिकिड़ो शेड्यूल ठाहियो न ट्रैवलिंग में बि ज़ाहिर शेड्यूल हूंदो आहे न तव्हांखे फ्लाइट बुक कराइणी आहे त तव्हांखे अहिड़ी फ्लाइट बुक न आहे कराइणी जंहिंमें तव्हांखे सॼी राति उजाॻो करिणो पवे मतिलबु अहिड़ी कराइजे ॾींहं जी हुजे सुबुह जी हुजे शाम जो हुजे तव्हां वञी पहुचो त उते पंहिंजी जॻह ते वञी करे आराम कयो निंड पूरी करणी आहे या ऐं निंड खां पोइ जेका 6 खां 7 कलाक निंड हूंदी आहे बग़ैर कंहिं ब्रेक जे बग़ैर कंहिं रुकावट जे पंहिंजे मोबाइल बि भले पावर ऑफ कयो पर तव्हां 6 खां 7 कलाक हिकिड़े सिहतमंद माण्हू जे लाइ निंड ज़रूरी आहे। बिल्कुलु आहे। अच्छा उन खां पोइ सुबुह जो जीअं तव्हां उथो था त तव्हांखे वॉक बि ज़रूरी आहे जेकॾहिं असां वॉक करणु छॾे ॾींदासीं त असांजो बॉडी जा स्ट्रक्चर चेंज थींदो वेंदो ख़बर न पवंदी आहिस्ते आहिस्ते चेंज थींदो वेंदो हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिं माना जिस्म ईअं थी वेंदो ऐं बीमारियूं एतिरियूं वठी वेंदियूं पोइ माण्हू चवंदो हे छा थियो अरे भई जेको कमु सुभाणे थियणो आहे बाद में थियणो आहे माण्हू पहिरियां खां ई ख़्यालु रखे। असांजा वॾा जेके हूंदा उनजी 100 साल उमिरि हूंदी 90 साल उमिरि हूंदी छो हूंदी ऐं सिहतमंद हूंदा हुया छो त हू
खेती बाड़ी बि कंदा, महिनत मज़दूरी बि सही कंदा, ॻाल्हि आहे, कम बि कंदा हुया, वाक़ई, मखण बि खाईंदा हुया, हा। खीर बि खाईंदा हुया, असली शयूं बि खाईंदा हुया, ॿाहिरियूं तरियल शयूं न खाईंदा हुया, चिप्स फ्राइज़ न खाईंदा हुया, बर्गर शर्गर उहे न खाईंदा हुआ। हाणे असां पाण सां गॾु बीमारियूं ख़रीद करे खाऊं था। बिल्कुलु सही था चओ। तव्हां ॾिसो जेके नॉर्दर्न एरियाज़ में जेके रहनि था माण्हू, जेके पहाड़ी इलाइक़नि में रहनि था, उन्हनि जी माशाल्लाह सिहत ॾिसो, उते जो ॾिसो 80-80, 90-90 साल जा माण्हू बि जवान लॻा पिया सेट लॻा आहिनि, पिया आहिनि, बिल्कुलु सिहतयाब लॻा पिया आहिनि। मूंखे चङी तरह यादि आहे, मां पंहिंजी फैमिली सां अॼु खां कोई 7-8 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे, मां फेरी मैडो वई हुअमि। हाणे त फेरी मैडो जो हिन सैलाब में रस्ता ई सफ़ा ख़तमु थी विया आहिनि, पर उहो रस्तो अहिड़ो आहे जो हिकिड़ी जाइ ते अची जीपूं बीह थी रहनि, पोइ तव्हांखे मथे पाण जेको आहे हाइकिंग करे वञिणो आहे। हाणे मथे पहाड़ ते मां चढ़ां थी, मुंहिंजो साहु मुंहिंजी वियो, उन खां पोइ घोड़ो आयो आहे, घोड़े ते वेही करे मां, मुंहिंजी कज़न ऐं मुंहिंजी सिस्टर, असां सभु मथे विया आहियूं, बाक़ी सभु हाइकिंग करे था अचनि। हिकिड़ो माशाल्लाह वॾी उमिरि जो भाई हेठि थो लहे, मूंखे ॾिसी खिले थो, चए थो बेटा आप इस पे क्यों जा रहे हो, आप पैदल चलो। मां चयोमांसि नहीं अंकल मैं थक गई हूँ। त मूंखे चए थो जब तक तुम ऊपर पहुंचोगी मैं दोबारा वापस आ जाऊंगा। ॾिसो हुनजो स्टेमिना चवे ॾिसो। थो, उन मूंखे इहा बि ॻाल्हि कई, चई त असां ॾींहं में 3 खां 4 चकर हेठि मथे लहंदा चढ़ंदा आहियूं, छो जो मार्केट हेठि आहे, मथे असांजा घर आहिनि, ॻोठ आहिनि, मथे घर न हो, हुनजो डेली जी रूटीन आहे, डेली रूटीन आहे हुननि जो। त ॾिसो असां 2 क़दम नथा हली सघूं, असां 1st फ्लोर 2nd फ्लोर 3rd फ्लोर चढ़ंदा आहियूं, असांजो साहु मुंझंदो आहे। त इन जे करे चवंदा आहिनि त सिहत सभिनि खां पहिरियां आहे, वॉक लाज़मी कयो। सो मुनीबा, ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं तव्हां सां, रबिउल अव्वल जो महीनो बि आहे, ऐं मां चाहींदसि त असांखे कुझु ॿुधायो इन हवाले जी सां। बिल्कुलु, हिन 3-4 महीननि में मूं घणो कुझु सिखियो आहे, ऐं आउं गुनाहगार आहियां, पर जहिड़ो बि आहियां, पर अलाह पाक जे अञा आउं वेझो थी वियो आहियां। ऐं जेको बि आहियां सो बि आहियां, पर मुंहिंजो ख़्यालु घणो हाणे पहिरियां बि हो, पर हाणे तमामु घणो आहे। तव्हांखे हमद बारी ताला ॿुधायां थो। सुभान अल्लाह। कोई तो है जो निज़ाम-ए हस्ती चला रहा है, वही खुदा है। कोई तो है जो निज़ाम-ए हस्ती चला रहा है, वही खुदा है। दिखाई भी जो न दे नजर भी जो आ रहा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। नजर भी रखे समाते भी, वो जान लेता है नियतें भी। जो खाने लाशऊर में जगमगा रहा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। तलाश उसको न कर बुतों में,
रुतों में, तलाश उसको न कब्तों में, वो है बदलती हुई रुतों में, जो दिन को रात और रात को दिन बना रहा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। सुभानअल्लाह, वेरी नाइस, वेरी नाइस, ज़बरदस्त। व्यूअर्स, ट्रांसमिशन अञा जारी आहे, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। मुनीर महर साहब असां सां हिते मौजूदु आहिनि, ऐं जेकॾहिं काई फरमाइश या ॻाल्हाइणु चाहियो था त बिल्कुलु तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था। मुनीर भाउ, एतिरी जेको आहे जद्दोजहद करण खां पोइ जॾहिं इंसानु उन मुक़ाम ते पहुचे थो त अलाह साईं इज़तूं बि ॾिए थो, शोहरत बि ॾिए थो, ज़िंदगी जी हर आसाइश बि ॾिए थो, ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि जा चहिरा बि ॾेखारे थो। सही आहे न? त इलाही शयूं साम्हूं अची वेंदियूं आहिनि। त हिन वक़्तु तव्हांखे पंहिंजनि परावनि मां छा महसूसु थियो आहे? कुझु सबक़ ज़िंदगी जा असांखे ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु। असल में छा आहे त जॾहिं तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, उहो ॾुखियो वक़्तु सिर्फ़ु बीमारी जी सूरत में न, कंहिं बि सूरत में फाइनेंशियली मसइला हूंदा आहिनि, या बीमारी थिए थी, या को नुक़सानु थिए थो, या को एक्सीडेंट थिए थो, या ख़ुदा न ख़ास्ता, पोइ ख़बर पवंदी आहे त तव्हां सां गॾु केरु बीठो आहे, तव्हांजी केयर करण वारा कहिड़ा माण्हू आहिनि, केतिरा आहिनि, तव्हांखे दुआऊं ॾियण वारा माण्हू। अल्हम्दुलिल्लाह मूंसां हज़ारे लखे माण्हू गॾु बीठा आहिनि, ऐं सभिनी जी दुआउनि सां सभु मूंसां हुया। पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जेके आउं नथो सम्झां त उहे हूंदा, पर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जिन मां उमेद न हुई त उहे ईअं कंदा। सही। पर मक़सदु आहे त हज़ारनि लखनि जी तइदाद में मूंखे कंहिंसां बि का शिकायत शिकवो न आहे, पर हज़ारनि लखनि जी तइदाद माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी दुआऊं, जिन जी सपोर्ट, जिन जी फाइनेंशियली सपोर्ट, जिन जूं हर तरह सां मूंसां गॾु बीठा हुया। बाबा हुकुम कर, छा खपे? सही। मुझे कुछ न खपे, सिर्फ दुआऊं खपनि। दुआऊं खपनि। सही ॻाल्हि आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ही मुंहिंजे मालिक जा करमनि। ऐं जेको सॼी ज़िंदगी इंसानु पोखे थो न, उहो ई लुणे थो। जेकॾहिं असां चङाई पोखी आहे, जेकॾहिं असां चङा कम कया आहिनि, या जेके असां सुठा हलिया आहियूं माण्हुनि सां, त उहो ई असांखे मोटी मिलंदो। सही। ऐं जेकॾहिं नेगेटिविटी रही आहे सॼी ज़िंदगी, त पोइ उनजो हाल बि ओड़ो थिए थो। सही। पर अल्हम्दुलिल्लाह असां न कॾहिं ज़िंदगी में कंहिंजो दिलि ॾुखायो आहे, न कंहिंखे तकलीफ़ ॾिनी आहे। ऐं ग़लती कोताही में का अणॼाणे में थी बि वई हुजे त आउं उन्हनि सभिनी खे सॉरी थो कयां, उन्हनि खे खां माफ़ी थो घुरां। अलाह माफ़ु करण वारो आहे, उहो त ॾिसे थो न। ऐं हर सभिनी सॼे जहान जो, दुनिया जो भलो सोचींदो आहियां, चाहे उहो कहिड़े बि मज़हब सां हुजे। कुल इंसानियत जो भलो सोचींदो आहियां, कहिड़े बि मज़हब सां हुजे, अमीर हुजे, ग़रीब हुजे, ब्लैक कलर हुजे, वाइट कलर हुजे, कपिड़ा फाटल हुजनि या कपिड़ा फुल सूट पातल हुजनि, आउं सभिनी जे लाइ दुआगो आहियां। सही ॻाल्हि। सभिनी जी इज़त कंदो आहियां, सभिनी जे लाइ बहितरी सोचींदो आहियां। जॾहिं तव्हां सभिनी जे लाइ बहितरी सोचींदव
त तव्हां सां बि अलाह पाक बहितरी कंदो। बेशक बेशक वो चवंदे न गिव एंड टेक वारो गिव एंड टेक आहे, उहो महिरबान आहे, हा वो करीम आहे। उहो करीम आहे, उहो ॾिसे थो पियो सभु कुझु। हा त मुंहिंजो बंदो कहिड़ी परेशानी में आहे, ऐं हुनखे कीअं कढां। बसि इंसान खे जेको आहे न पंहिंजो पाण खे जेको आहे न थोरो ज़ाहिर करिणो आहे अलाह जे आॾो। असां मां सची ॿुधायां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त असां कॾहिं कॾहिं ॾाढा मतिलबु पंहिंजी कमनि कारनि में तौबा न चवणु खपे, नौज़ बिल्ला, असां अलाह खे विसारे था वेहूं, असां नमाज़ नथा पढ़ूं, असां दुआऊं त घुरूं था पर पोइ वरी सोचूं था त असांजी दुआउनि में उहा शिदत छो कोन्हे, उहे असांजी दुआऊं एॾो लेट छो थियूं पूरियूं थियनि थियूं, ईअं न आहे त नथियूं थियनि, पूरियूं थियनि थियूं पर लेट छो थो थिए, इन में मुश्किलातूं परेशानियूं छो थियूं अचनि। पोइ अहसासु थींदो आहे नमाज़ नथा पढ़ूं, नमाज़ पढ़ो, नमाज़ में ताक़त आहे, अलाह एतिरी उन में ताक़त ऐं शिफ़ा रखी आहे जो तव्हांजे हर परेशानी मसइले जो हल नमाज़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ। ॻाल्हि इहा आहे त ही असांजा जेतिरा बि व्यूवर्स ॾिसनि था पिया लखनि करोड़नि जी तादाद में, उन्हनि खे सभिनी खे आउं इहो ई चवंदुसि त भई तव्हां नमाज़ जी जेका तव्हां ॻाल्हि कई त नमाज़ त तमामु असांजे मथां फ़र्ज़ु कई वई आहे 5 टाइम, पर आउं जेके नथा पढ़नि, पढ़ंदा हूंदा त तक़रीबन जेके नथा पढ़नि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे त तव्हां 24 कलाकनि में तव्हां 2 नफ़िल शुक्राने जा लाज़मी पढ़ो। कुर्सीअ ते वेठा हो, सोफ़े ते वेठा हो, या बेंच ते वेठा आहियो, या पार्क में वेठा आहियो, या ऑफिस में वेठा आहियो, तव्हां सिर्फ़ु खाने काबा ॾे मुंहुं करे 2 वुज़ू करे 2 नफ़िल शुक्राने जा पढ़ी करे उनखे सजदो त कयो। जेके 5 वक़्त नथा पढ़नि, हूअं त 5 वक़्त पढ़णी आहे न पढ़णी आहे, पर डेली 24 कलाकनि में मुंहिंजो उन्हनि खां सवालु आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो सजदो त करे ॾिसो केॾो सुकून आहे। पोइ जॾहिं 2 नफ़िल पढ़णु शुरू कंदो न पोइ चवंदो यार हाणे जेको आहे न हाणे फ़र्ज़ बि पढ़ां, हाणे फजर बि पढ़ां, हाणे ज़ोहर बि पढ़ां, हाणे असर बि पढ़ां, हाणे मग़रिब बि पढ़ां, हाणे इशा बि पढ़ां, पोइ हुन सां लगाव शुरू थींदो। अचो त सही हुन पासे ॾे। त 24 कलाकनि में असां केतिरो अलाह पाक खे टाइम ॾियूं था, हिकिड़ो मिंट ॾियूं था, हिकिड़ो सेकेंड ॾियूं था, ॾियणु घुरिजे। ऐं उहो बिल्कुलु मथो टेकियो, अलाह पाक खे सजदो कयो। इन ई खे चवंदा नमाज़ पढ़ी वठो, इन खां पहिरियां त कोई ॿियो अची तव्हांजी नमाज़ पढ़ी वञे, त इन ख़ौफ़ जे करे जेको आहे न थींदो आहे। सो ॿाहिरि वॾो मौज़ू आहे। अच्छा, हाणे तव्हां मूंखे इहो बि ॿुधायो, असांजे व्यूअर्स खे बि ॿुधायो त ज़ाहिर आहे हींअर जीअं 14 ऑगस्ट बि गुज़री आहे, रबीउल अव्वल जो महीनो बि आहे, त कुझु नयूं तयारियूं तव्हां कयूं न कयूं इन में, या बिल्कुलु तव्हां रेस्ट ते हुया? न, उहो 3-4 महीना मुंहिंजा जेके गुज़रिया उहो रेस्ट में ई हुयुसि, पर हाणे मतिलबु हीउ मुंहिंजो 2nd प्रोग्राम आहे ऑगस्ट में 10 अगस्त ते थोरो एक्टिव थियो आहे। सही। पोइ हिकिड़ो चैनल आहे ॿियो असांजो पंहिंजो सिंधी चैनल ई आहे, उन्हनि मूंखे घुरायो हुयो त 14 अगस्त जे हवाले सां। पोइ हिकिड़ो गीत ऑडियो मुंहिंजो थियलु हुयो, पोइ मूं उते लिपसिंग कई हुई वञी करे, ऐं मूं चयो थोरो हिमत करे निकिरां, घरां निकिरां, असांखे एनर्जी मिलंदी, छो त इहे असांजा चैनल्स जेके आहिनि असांजी फैमिली वांगुरु आहिनि, हिते सभु दोस्त आहिनि, भाउर आहिनि, ऐं माण्हू इन बहाने तयारु थिए थो, घरां निकिरे थो, थोरो एनवायरमेंट चेंज थिए थी, घर में वेही माण्हू अञा वधीक बीमारियूं, स्ट्रेस ऐं परेशानी ऐं डिप्रेशन्स जेके आहिनि माण्हुनि खे वधनि था। पोइ उते उहो प्रोग्राम कयो अगस्त में, 10 या 11 तारीख़ अगस्त में कयुमि, 14 ते उहो ऑनएयर थियो, ऐं वरी हाणे 27 ते अॼु तव्हां सां गॾु वेठो आहियां, ऐं अलाह पाक इन सिलसिले खे हाणे आहिस्ता आहिस्ता इंशाअल्लाह अॻिते हाणे त 14 अगस्त जो थी वियो, 12 रबीउल अव्वल में बि तव्हां सां गॾु असां हाणे वेठा आहियूं। इंशाअल्लाह अॻिते बि तव्हां सां गॾु ई हूंदा, पर हींअर तव्हां खां कुझु ॿुधण बि चाहींदासीं, हींअर कोई सॉन्ग जेको तव्हांजी मर्ज़ी जो, तव्हांजी पसंदि जो हुजे, जेको तव्हां असांखे ॿुधायो। हिकिड़ो सुठी मेलोडी आहे, शाइरी ज़बरदस्त आहे, उनजी कंपोज़र जेको आहे उहो आहे अदा मुहर्रम नाज़। अच्छा। हा, ऐं शाइर आहे आशिक़ दादवी, दादू जो। अच्छा। इहो गीत तव्हांखे ॿुधाईंदो। ज़रूरु। ला 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 हो 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 हाय अल्लाह दिल बस तू के चाहे थी,
है अला दिल बस तो खे चाहे थी हर हर धड़के तो लय तड़पे हर हर धड़के तो लय तड़पे चरियो चवाए थी हो हाय अल्लाह दिल बस तो खे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तो खे चाहे थी हे ला 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 हो आ जीर अखिन सां दिल ते ॾींदी मां तड़पा थो तूं मुर्की थी जीर अखिन सां दिल ते ॾींदी मां तड़पा थो तूं मुर्की थी मां तड़पा थो तूं मुर्की थी क्या सुन संग दिल तोखे आहे क्या सुन संग दिल तोखे आहे याद रुलाए थी हो हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हे ला 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 हो ला 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 गा ला गा ला गा रे गा रे सा तुंहिंजे हलण तां घोर कयामा चांडो की चंड सितारा तुंहिंजे हलण तां घोर कयामा चांडो की चंड सितारा चांडो की चंड सितारा पेर पदमड़ा पायल जर के पेर पदमड़ा पायल जर के हैरत खाए थी हो हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी वाकई मेलोडी आहे ज़बरदस्त मेलोडी ऐं ॾाढी सुठी शाइरी थैंक यू बहितरीन बहितरीन ऐं वरी जंहिं अंदाज़ सां तव्हां हिनखे परफॉर्म कयो आहे ॻायो आहे त माशाल्लाह तव्हांजो आवाज़ु जेको आहे न थोरो फिल्मी स्टाइल आहे हा बसि इहो तव्हांजे ॿुधण जो कमाल आहे न न सीरियसली टच उहो थो अचे ऐं कॾहिं मूं प्ले बैक सिंगिंग न कई आहे अच्छा वजह त बसि हू असांखे प्रोग्राम जॾहिं मिलनि था कंहिं बर्थडे पार्टी जा कंहिं शादी जा ऐं कंहिं कल्चर डे जा त पोइ उन में जेको आहे माण्हू अॼुकल्ह माण्हू जेके ॿुधनि था न उहे हला गुला ॿुधनि था पिया असांजो दोस्त आहे पहिरीं प्यारो हाणे उहो माइंड कोन कंदो आहे असगर खोसो हाणे उहो असगर खोसो मतिलबु सिंगर बि आहे त हाणे हुन जंहिं तरह सां सॉन्ग्स ठाहिया आहिनि त उहे बि सभु ईअं झुमाइण वारा शादियुनि ब्याहनि में माण्हू उनखे ॿुधनि था अलाह पाक हुनखे इज़त ॾिनी आहे दोस्त आहे असांजो भाउ आहे कॉमेडियन मां वरी हाणे उहो सिंगर थी सिंगिंग बि करे थो पियो त माण्हू ॿुधनि था व्यूवरशिप आहे त इन जे करे पोइ असां जो हाणे प्लेबैक सिंगिंग कंदासीं त पोइ असां साम्हूं न हूंदासीं पोइ माण्हू सोचींदा इहो आवाज़ु कंहिंजो आहे
छा आहे कीअं आवाज़ त सुठो पर कंहिंजो आहे कंहिंजो आहे उहो इन करे कॾहिं कॾहिं का सुठी मेलोडी हूंदी आहे त पोइ हुनखे वरी कॾहिं कॾहिं व्यूअर्स खे न थोरो सस्पेंस में बि रखिणो पवंदो आहे हा त मतिलबु आवाज़ अॼु हाणे रेडियो आहे रेडियो में कंहिं दौर में असां रेडियो ॿुधंदा हुआसीं त ख़बर ई कोन हूंदा ख़बर ई त कोन आरजेस आहिनि केरु इहे त हाणे थी ख़बर पए त भई फलाणो फलाणो आरजे बि रही चुको आहे जी, पर बिल्कुलु। आवाज़ जो जेको जादू आहे न उहो ॾाढो कमाल जो ॾाढो हूंदो कमाल आहे। हा त बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में कुझु प्लेबैक सिंगर्स अहिड़ा बि आहिनि जिन खे अॼु ॾींहं ताईं असां न ॾिठो आहे हा ऐं उन्हनि पर उनजा सॉन्ग्स तव्हांखे पसंदि आहिनि सॉन्ग्स पसंदि आहिनि जी जी बिल्कुलु ईअं ई आहे हिते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए भाउ जी फरमान थी ॻाल्हायां जी फरमान भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहे मुंहिंजो ठीकु आहे सभु ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक अॼु तव्हांजो आवाज़ छो मूंखे चेंज लॻो इन करे मां तव्हांखे सुञाणे न सघियमि न एक्चुअली मां रूम में हुयमि इन जे लाइ जेको आहे सो शायदि आवाज़ मुंहिंजो थोरो ईअं अचे पियो सही 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 ॿियो ॿुधायो फरमान भाउ छा चवणु चाहींदव अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं जेको आहे सो सर मुनीर महल काफ़ी टाइम खां पोइ KTN ते नज़र आयो आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त सिंगर माज़ी में ऐं हींअर बि माशाल्लाह जेको हिननि सॉन्ग ॿुधायो हाय अल्लाह दिलि बस तोखे चाहे थी मुंहिंजो फेवरेट मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे अरे वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त हिननि ॻायो ऐं जेको आहे सो अल्लाह पाक हुननि खे सलामत रखे ईअं ई हिकु दफ़ो ॿीहर ऐं काफ़ी टाइम खां पोइ KTN ते आया आहिनि ऐं जेको आहे सो ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो वॾी महिरबानी वॾी महिरबानी ॿियो कुझु चवणु चाहींदव माशाल्लाह त तमामु बहितरीन ऐं जेको आहे सो कराची जी सूरत हाल अव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदुसि त बरसातूं मुंहिंजियूं काफ़ी अचियूं आहिनि पोइ हाणे छा सूरत हाल आहे सूरत हाल इहा ई आहे त फ़िलहाल कुझु बि कोन्हे मूंखे लॻे थो त मां न्यूज़ कास्टर ऐं मेट्रोलॉजिस्ट बि थी वई आहियां न भाउ अलाह ख़ैर कंदो कुझु कोन्हे अच्छा अल्लाह पाक सभिनी खे सलामत रखे आमीन 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 पहिरियों ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ऐं वॾी महिरबानी फरमान भाउ इन जो मतिलबु इहो ई आहे त असां जेका बि न्यूज़ तव्हां ताईं पहुचायूं था त तव्हां उनखे चङी तरह ॿुधो था उन ते अमल बि कयो था ॾाढो मूंखे मतिलबु सुठो लॻो त तव्हां मूंखां इहा ॻाल्हि पुछी आहे सभु अल्लाह जे वस असां बि तव्हांखे उहो ई ॿुधाईंदा आहियूं जेको असां न्यूज़ ते ॾिसंदा आहियूं या जिन पेजिस के जेके मेट्रोलॉजिस्ट जेके प्रॉपर फोरकास्ट कंदा आहिनि असां उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं सॼो रडार ॾिसी करे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ऐं ईअं न आहे त मां को मेट्रोलॉजिस्ट आहियां या को मां न्यूज़ कास्टर आहियां मां कुझु बि न आहियां मां अल्लाह जी हिकिड़ी बंदी आहियां ॿियो कुझु बि न आहियां मां कुझु बि न आहियां पर ॻाल्हि इहा आहे त असांजो ही कमु आहे असांजो इंफोटेनमेंट आहे बिल्कुलु एंटरटेनमेंट आहे पर इंफोटेनमेंट बि आहे त असां इंफॉर्मेशन्स बि तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं ऐं जेके मूंखे उहे इंफॉर्मेशन्स मां तव्हां ताईं पुॼाईंदी आहियां जेके 100% सही हूंदियूं आहिनि सो उमेदु आहे अल्लाह में ऐं जेकॾहिं बरसातूं थियूं बि त ख़ैर सलामती वारी थींदियूं बाक़ी फ़िलहालु बरसातुनि जो कराची में कोई बि जेको आहे न सिलसिलो न आहे जॾहिं काई अहिड़ी ॻाल्हि थी त तव्हां ताईं ज़रूरु उहा इंफॉर्मेशन पुॼाईंदासीं मुनीर भाउ इहो बि ज़रूरु असांखे ॿुधायो त हींअर नवाण आई आहे इलाही म्यूज़िक में तव्हां पाण बि कंपोज़र आहियो माशाल्लाह सां त इलाही नवाण आहे त तव्हांखे छा थो लॻे त ही नवाण केतिरी हद ताईं सही आहे छो त हाणे मूंखे लॻंदो आहे त असांजी म्यूज़िक जे अंदरि जेको आहे न सभु जॉनरा मिक्स थी विया आहिनि पॉप बि तव्हांखे नज़र ईंदो रॉक बि तव्हांखे नज़र ईंदो हिप हॉप बि नज़र ईंदो क्लासिकल बि नज़र ईंदो मतिलबु हर क़िस्म जो जॉनरा हुन में ऐड थी वियो आहे असल में छा आहे त हाणे AI जो ज़मानो आहे टेक्नोलॉजी जेके आहिनि उहे एडवांस थींदियूं वञनि थियूं असांजी जेका जनरेशन आहे उहा चेंज थी वञे त ईअं म्यूज़िक जो मोड बि जेको आहे न उहो वक़्त सां गॾोगॾु चेंज थींदो आहे रियलिटी जेका आहे जेको कशिश आहे आवाज़ में जेके असांजा देसी इंस्ट्रूमेंट्स आहिनि जंहिंखे असां मैनुअल इक्विपमेंट चवंदा आहियूं जीअं वायलिन थी वई गिटार थी वियो सितार थी वियो एंड ढोलक थी वई ऐं मटको थी वियो चंग थी वियो उन्हनि जी जेका फ्लूट आहे उनजी जेका कशिश आहे साउंड जी जेका दिमाग़ में कननि में आहे उहा प्योर आहे उहा सॼी ज़िंदगी ख़तमु नाहे थियणी मैनुअल इंस्ट्रूमेंट अॼु बि यूज़ थियनि था अंग्रेज़नि वटि बि असां वटि बि ऐं हर जॻह ते मैनुअल इक्विपमेंट अॼु बि यूज़ पर जेका यंग जनरेशन आहे जंहिंजे हर माण्हू जे जेके ॿार आहिनि या यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि वटि मोबाइल हथ में आहे मोबाइल में AI जे थ्रू हाणे उहो डिजिटल म्यूज़िक ते आया आहिनि ॿुधनि था सभु कुझु करनि था पर इहे सभु वक़्ती आहिनि हाणे तव्हां विच में ॾिठो हूंदो या ॿुधो हूंदो
त भई आतिफ़ असलम जे आवाज़ में सिंधी में गानो हुयो, सिंधी में गानो पर उहो आतिफ़ असलम ॻायो न आहे, AI गायो आहे। आतिफ़ असलम न ॻायो आहे, उनजो आवाज़ु कयो अथऊं ऐं उनखां परमिशन वरिती, बाबा तूं परमिशन ॾे, परमिशन वठी वरी पोइ म्यूज़िक व्यूज़िक ठाहे करे ऐं शाइरी उनखे ॾेई करे हर शइ करे ऐं उनजी वीडियो ठाहे करे उहा यूट्यूब ते रखी अथऊं। माण्हू इहो सम्झनि था त इहो शायदि आतिफ़ असलम वोकल कई आहे ऐं म्यूज़िक उन कयो, पर इहो न आहे, इहो AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे उनजे थ्रू इहो सॼो कुझु एडवांस टेक्नोलॉजी अची वई आहे। ऐं आउं पंहिंजे लिसनर्स खे या जेके असांजा फ़नकार बिरादरी या म्यूज़िशियंस आहिनि उन्हनि खे इहो रिक्वेस्ट कंदुसि त वक़्त सां गॾोगॾु हर टेक्नोलॉजी सिखो ऐं पंहिंजी औलाद खे पढ़ायो, उन्हनि खे बि टेक्नोलॉजीस पढ़ायो। टेक्नोलॉजी अचणु घुरिजे, हाणे उहा टेक्नोलॉजी किथे कीअं यूज़ करणी आहे इहो पोइ वरी पंहिंजो कमाल आहे, इहो पंहिंजे दिमाग़ जो कमाल आहे, उन टेक्नोलॉजी खे किथे कीअं यूज़ करिणो आहे, पर अचणु घुरिजे। पर घणेई असांजा दोस्त अहिड़ा आहिनि वॾा एक्सपर्ट आहिनि, उन्हनि खे रागदारी जी बि ख़बर आहे, हर शइ जी ख़बर आहे, उनखे रिदम जी बि ख़बर आहे, पर उनखे टेक्नोलॉजीस जी ख़बर न आहे, त उहे वीचारा उहो ई कमु करनि था वेठा जिते आहिनि। वक़्त सां गॾोगॾु स्किल सिखणु, हा, जॾहिं असां म्यूज़िक शुरूआति कईसीं तॾहिं यूट्यूब कोन हुयो, फेसबुक कोन हुयो, म्यूज़िक जा सॉफ्टवेयर्स न हुया, पर जीअं म्यूज़िक जा सॉफ्टवेयर मार्केट में आया, जीअं कंप्यूटर आयो त मूं कंप्यूटर सिखियो, मूं म्यूज़िक जा सॉफ्टवेयर सिखिया ऐं रेम्बो सेंटर में वञी करे सीडियूं म्यूज़िक जूं ॻोल्हे हेतिरी सारियूं सीडियूं वठी ईंदुमि। उन सीडीज़ मां म्यूज़िक जा सॉफ्टवेयर असां इंस्टॉल कंदासीं, इंस्टॉल करे उन ते तजुर्बो कंदासीं त ऐं राति जो वेहंदासीं त इहो कमु कीअं सही इन ते ठहंदो म्यूज़िक कंप्यूटर ते, राति जो वेहंदासीं त सुबुह थी वेंदी, सॼी राति ईअं वेठा हूंदासीं सिस्टम ते, त इहो ऑप्शन थींदो। वरी फ़ोन कयां नजफ़ खे, भाउ नजफ़ तूं बि म्यूज़िक करी पियो छा, कहिड़ी टेक्नोलॉजी ते तूं करी हिन ते, यार ॿुधाए त हे ऑप्शन कीअं थींदो, हू मूंखां पुछे ऐं उन्हनि खां पुछां, मतिलबु दोस्त आहिनि असांजा, पर असां नई टेक्नोलॉजी सां गॾोगॾु हलंदा आयासीं। त हाणे उहो CD जो ज़मानो बि वियो, वरी USB जो ज़मानो अची वियो, वरी मेमोरी कार्ड जो ज़मानो अची वियो, उनखां पोइ ऑनलाइन जो ज़मानो अची वियो, यूट्यूब जो ज़मानो अची वियो, फेसबुक जो ज़मानो, हाणे AI जो ज़मानो आहे। त हाणे उहो AI जे थ्रू जेकॾहिं अर्जेंट का शइ ठाहिणी आहे त तव्हां AI खे ॾियोसि, बसि उहो तव्हांखे विदिन सेकेंड्स में मिंटनि में तव्हांखे ठाहे ॾींदो। ईअं घणनि माण्हुनि जी रोज़ी ते लत बि लॻी सघे थी, जेके माण्हू सिखो, जेके माण्हू लोगो ठाराईंदा हुया पैसा ॾेई करे, त असांजो हे नालो आहे MS या MS या MN या जेको बि वॉट एवर नालो आहे, त इहो लोगो ठाहे ॾियो त उनजा माण्हू 1000 रुपए वठंदा हुया। हाणे त AI खे सिर्फ़ु लिखो, 10 विदिन सेकेंड जेके आहिनि उहे 10 क़िस्म जा लोगो ठही तव्हांजे साम्हूं अची वेंदा, कहिड़ो लोगो हे सही आहे, हिनखे ओके करे। जेके ग्राफिक डिज़ाइनर हुया उहे त वीचारा विया न, उहे बि पाण ई कमु कंदा, उहे नई टेक्नोलॉजी ते ईंदा, पर उहा ई ॻाल्हि आहे त हिनखे सुठे वे में इस्तेमालु कयो। ऐं वक़्तु बि थियो आहे ब्रेक जो, ऐं जल्दी हाज़िर था थियो। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं असां सां गॾु मुनीर महर साहब हिते मौजूदु आहिनि, जेके सिंगर बि आहिनि, कंपोज़र बि आहिनि, उन्हनि सां ज़बरदस्त कचेरी बि हली रही आहे, सॉन्ग्स बि ॿुधी रहिया आहियूं। मुनीर भाउ, कुझु फ्यूचर प्लान्स ॿुधायो त म्यूज़िक जे हवाले सां या त वरी पर्सनल लाइफ जे हवाले सां छा प्लान्स आहिनि, छा सोचो अथव अॻिते जे हवाले सां? बसि फ्यूचर सोचे त वॾी हो न, पर हाणे सिहत इजाज़त ॾिनी ऐं ज़िंदगी इजाज़त ॾिनी त फैमिली बचनि सां ॿाहिरि वेंदुसि इंशाअल्लाह, ऐं जेको कुझु करिणो आहे बाक़ी वरी उते वञी करिणो आहे। सही, बिल्कुलु हीउ पंहिंजो वतन आहे, पंहिंजो मुल्क आहे ऐं पंहिंजो सूबो आहे, सिंध आहे, हिन सां मुहबत आहे, ज़मीन सां मुहबत आहे। पर जेके असांजा नंढा ॿार आहिनि, जेका यंग जनरेशन आहे असांजी,
उन्हनि जो कैरियर फ्यूचर हिते कोन्हे। आउं सभिनी खे इहो ई चवंदुसि, पंहिंजे लाइ बि सोचां थो, सभिनी खे इहो चवंदुसि त भई तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो लिखायो सभु कुझु, ऐं जेतिरी तव्हां वटि वर्थ आहे उन जे हिसाब सां तव्हां पंहिंजे ॿारनि खे मूव कयो त अञा बहितर आहे। छो त उते अपॉर्चुनिटीज़ वधीक आहिनि, उते यूनिवर्सिटीज़ सुठियूं आहिनि, उते एजुकेशन सुठी आहे, उते हेल्थ सुठी आहे, ऐं तमामु उते वॾा मौक़ा आहिनि। ऐं एतिरे ताईं जो जेके असांजा आर्टिस्ट आहिनि या जेके म्यूज़िशियन्स आहिनि जेके उन्हनि जे लाइ बि वॾा उते चांसिस तमामु घणा आहिनि। क़दुरु बि आहे, असां वटि हिते क़दुरु न आहे, टैलेंट जो क़दुरु बिल्कुलु न आहे। ऐं घणे अरसे खां पोइ जो आउं शिकायतुनि वारियूं ॻाल्हियूं कयां थो, जंहिं कॾहिं बि न कंदो आहियां, छो त फ्यूचर प्लान त उहे हिडन हूंदा आहिनि, सही ॻाल्हि आहे, लिकल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहो त माण्हू जॾहिं थी वञे त पोइ ॿुधायो न। घणा माण्हू न ॿुधाईंदा आहिनि, आउं बि न ॿुधाईंदो आहियां, पर अॼु क्लियर थो कयां त जेको महिनत असां कयूं था न हिते कोई वैल्यू न आहे। मतिलबु छो कोन्हे, इहा ई शइ मां सम्झण जी कोशिशि कंदी आहियां त असां वटि टैलेंट जी का कमी कोन्हे का। हाणे ॾिसो, हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿार जी शादी थो करे, न्याणीअ जी, पुट जी, सालगिरह जी, फंक्शन जी, हुनजो उन में हू 50 लख ख़र्च करे थो, 1 करोड़ ख़र्च करे थो। आर्टिस्ट खे जॾहिं हू बुक थो करे, आर्टिस्ट जेकॾहिं चए थो त भई आउं 5 लख वठंदुसि या 2 लख वठंदुसि या 3 लख वठंदुसि, उते बार्गेनिंग थो करे। यार तूं घोर ते अची वञ न यार, अबा हाणे तव्हां जाम घोर पवंदी, मूंखे इहो ॿुधायो यार, हाणे हीअ असांजे आर्टिस्टनि जी वैल्यू आहे, हीअ इज़त आहे, त तव्हां आर्टिस्ट खे घुराए था त भई असां तव्हांखे घोर ॾींदासीं, उन ते तव्हां अचो, यार हीअ क़दुरु आहे। ऐं यकीन खे ॾुख में इहो शिकायत कयां खे छा सम्झो आहे, सॼी ज़िंदगी जी हुनजी महिनत आहे भाई, इज़त कयो, आर्टिस्ट जी इज़त, आर्टिस्ट जी इज़त कयो, उनखे घुरायो था त उनखे रिस्पेक्ट ॾियो, उनखे 2 पैसा ॾियो। अलाह पाक तव्हांजी पुॼाई आहे, तव्हां वटि घणो कुझु आहे। तव्हां शादी हाल वारे खे 2 कलाकनि 3 कलाकनि जे प्रोग्राम जे लाइ जेको तव्हां 20 लख रुपया उनखे ॾियो था, मानी वारे खे तव्हां 30 लख रुपया ॾियो था, ॾाज जे लाइ तव्हां 1 करोड़ रुपयो ॾियो था, हिकिड़ो फ़नकार खे तव्हां 4 लख रुपया 3 लख रुपया 2 लख रुपया नथा ॾियो। ॾियणु त घणो कुझु घुरिजे, 3-4 लख रुपया आर्टिस्ट जे लाइ कुझु बि न आहे। वरी हाणे अचूं था उर्दू साइड जे लाइ, मां क्लियर ॻाल्हाईंदुसि, कंहिंखे भले आतिफ़ असलम जेको उनखे तव्हां 2 करोड़ ॾियो था प्रोग्राम जे लाइ, 2 कलाकनि जे 1.5 कलाक जे प्रोग्राम जे आतिफ़ असलम खे तव्हां 1.5 करोड़ रुपयो ॾियो था पिया, राहत फ़तेह अली ख़ान खे तव्हां 1.5 करोड़ रुपयो ॾियो था पिया, ॿियनि फ़नकारनि खे उर्दू साइड में वञी करे तव्हां करोड़ रुपया ॾियो था पिया। सिंधी फ़नकार तव्हांखां 5 लख रुपया घुरे थो त 4 लख रुपया घुरे, तव्हां हुन रो था। सिंधियुनि खे सपोर्ट न कंदा न सर, तव्हां ॻाल्हि सम्झो न, सिंधी आर्टिस्टनि खे न पंहिंजा सिंधी न कंदा, पंहिंजा सिंधी फ़नकार उहे बि न कंदा, उहे बि न कंदा, कोई न कंदो। त पोइ हाणे मूंखे ॿुधायो, मूंखे हिते रहणु घुरिजे न? इहो त मां न चवंदसि तव्हां छॾे हलिया वञो, ऐं बिल्कुलु बि न चवंदसि इन फेवर में मां न आहियां त पंहिंजो मुल्क छॾे वञिजे, पंहिंजो वतन छॾे वञिजे, न उते वञिजे जिथे तव्हांजो क़दुरु हुजे, बिल्कुलु वञो, तव्हां जॻह चेंज कयो, कुझु टाइम जे लाइ तव्हां वञो, पंहिंजो पाण खे फ्रेश कयो, पंहिंजी शयुनि खे फ्रेश कयो, कुझु नई मेलोडीज़, कुझु नए शइ ते कमु कयो, वरी अचो, वरी अचो ऐं उन्हनि माण्हुनि खे वरी करे ॾेखारियो। बिल्कुलु तव्हां सही था चओ, ऐं इंसानु पंहिंजी क़दुरु पंहिंजी इज़त पाण कराईंदो आहे। तव्हां उते वञो जिथे तव्हांखे इज़त बि मिले, तव्हांजो क़दुरु बि हुजे। ऐं ठीकु आहे, आउं एतिरो पॉपुलर आर्टिस्ट न आहियां। न छो कोन आहियो? ठीकु आहे, मतिलबु आहे, आउं हर शइ खे तस्लीम कंदो आहियां न, आउं कोई एतिरो वॾो आर्टिस्ट न आहियां, पर रिस्पेक्ट पंहिंजी जॻह ते आहे। जेतिरा बि असांजा सिंध में आर्टिस्ट आहिनि, चाहे नंढा आहिनि चाहे वॾा आहिनि, सभु आर्टिस्ट आहिनि, उनजी रिस्पेक्ट हुजणु घुरिजे। तव्हां फ़नकारनि खे छा सम्झो आहे? आउं जेके आम पब्लिक आहे, जेके प्रोग्राम्स कराईंदा आहिनि, आउं उन्हनि खे चवां थो, फ़नकारनि खे छा सम्झो आहे? माना जंहिंजी वॾी सिफ़ारिश आहे ऐं जंहिंजो वॾो ॾेखाव आहे, जेके ॻाइण जी बि ख़बर न आहे, पर उनजी सिफ़ारिश आहे ऐं उन वटि ॾेखाव आहे, तव्हां उनखे पैसा ॾेई करे घुराए था पिया। ऐं जेके रियल आर्टिस्ट आहिनि, सुठा आर्टिस्ट आहिनि, जेके प्रोग्राम्स जिन सॼी ज़िंदगी महिनत कई आहे, उनखे साइड ते रखंदा। बिल्कुलु सही था चओ। हिते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, केरु पियो ॻाल्हाए? मांखे अदा मुनीर सां ॻाल्हाइणो आहे। जी जी, तव्हां पहिरियों नालो ॿुधायो पहिरियां। न, मां अदा मुनीर खे नालो ॿुधाईंदसि। अच्छा ठीकु आहे, ॿुधायो। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। अदा मुनीर, मां मिसिस अहमद अली गेपर थी ॻाल्हायां।
हाँ अदी अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, ख़ुश आयो अदी? खुश आहियां बसि अदा कहिड़ियूं खुश आहियो अदा ॿार ख़ुशि आहिनि? दुआऊं अल्हम्दुलिल्लाह करमन मालिक जा। भाभी तव्हां ठीकु आहियो? अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो। तव्हां ठीकु आहियो? अदा मुनीरो अचे ई नथो न। अॻे हुन सिंध टीवी ते राजा खे थी चवां अदा मुनीर खे मुंहिंजो मैसेज ॾिजो, अदा मुनीर खे घुरायो, त बि राजा चए हा हा अचे ई न। मां चयो कमल मन अदा मुनीरो अचे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। अदा ॿियो ख़ैर आहे? ख़ैर अदी भाभी ख़ैर, बिल्कुलु ख़ैर ख़ैर। तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बसि हलूं था ज़िंदगी। तव्हांखे भाउ जी ख़बर पई मुंहिंजे हस्बैंड जी? जी जी मूंखे ख़बर पई, पर आउं बीमार पियो हुउसि पाण। हा मुंहिंजी कॾहिं पई हुआ? जी जी न उहो त ख़ैर कॾहिं पई हुआ, मतिलबु ओॾी महिल पयव या देरि सां पई हुआ? मूंखे देरि सां ख़बर पई, 2-3 महीननि खां पोइ दोस्तनि ॿुधायो अदा अहमद अली जे लाइ। अच्छा जी जी बसि अदा नसीब। ॿियो ख़ैर बाक़ी तव्हांजो भाउ सां तव्हांजी आख़िरी मुलाक़ात केॾी महिल थी? तव्हां सादी टाउन त काॾे घर कोन आया हो? न सादी टाउन कोन आयुमि, मां हुन घर में आयो हुउमि अबुल हसन इस्पानी रोड ते। हा काउंटी गार्डन में। जी 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 काउंटी गार्डन में। तव्हांखे ख़बर हुई त हिते असां रहूं था सादी टाउन में ऐं घरु ठारायो तुंहिंजे भाउ? भाभी आउं घर ईंदुसि तव्हां वटि इंशाल्लाह। थैंक यू अदी, अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। अल्लाह आउं घर ईंदुसि हाफ़िज़, तव्हांखे। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह अल्लाह से तव्हांखे सिहत तंदुरुस्ती ज़िंदगी अता करे। मूंखे न आहे ख़बर त तव्हांजी एज केतिरी आहे, पर ॾाढी क्यूट कॉलर। ॾाढी क्यूट ऐं कॉलर। मां त चवंदसि अज़हर भाउ प्लीज़ कॉलर ऑफ द डे जो टैग लॻणु घुरिजे। अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। मुनीर भाउ टाइम वेस्ट न कंदासीं, कचेरी त इलाही करणी आहे अञा, पर वक़्तु घटि आहे, कुझु ॿुधणो बि आहे तव्हां खां। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांखे हिकिड़ो गीत ॿुधायूं था। असांजो प्रिय प्यारो दोस्त आहे अदा फैज़ सियाल साहब, उनजी पोइट्री आहे ऐं म्यूज़िक नजफ़ ऐं असां वोकल वञी कईसीं। नजफ़ ऐं असां गॾिजी करे इनखे कोशिशि कईसीं त बहितरु कयूं। सही। ऐं उनजो जेको वीडियो आहे उहो पंहिंजे कशिश टीवी ते ई हले पियो। ज़बरदस्त। जी जी जो रोशन दिल जो शहर आ, कई मुँह ते हुन महर आ, जो रोशन दिल जो शहर आ, तू मुंहिंजो ई दिल बर आ, तो तैसां प्यार कयां ही जिंदड़ी वार कयां, तो तैसां प्यार कयां ही जिंदड़ी वार कयां, कई मुँह ते हुन महर आ, जो रोशन दिल जो शहर आ, तू मुंहिंजो ई दिल बरवा, तंहिंसां प्यार कयां ही जिंदड़ी वार कयां। के मिठड़ी ॾाढो वणे थी, नेण नशीला जॾहिं खणे थी, मन खे मिठड़ी ॾाढो वणे थी, उन शोख नज़र में कहर आ, जो रोशन दिल जो शहर आ, तू मुंहिंजो ई दिल बर आ, तंहिंसां प्यार कयां ही जिंदड़ी वार कयां। जिंद जान मां जहे ता घोरी, कसे दिलड़ी वही सा जोरी, जिंद जान मां जहे ता घोरी, कसे दिलड़ी वही सा जोरी, उहा मुंहिंजो साव ऐं सिर आ, जो रोशन दिल जो शहर आ, तू मुंहिंजो ई दिल
दिल बरवा तंहिंसां प्यार कयां जिंदड़ी वार कयां मिलण सां भाग खुलियो जेको फैज़ खे फैज़ मिलियो तंहिंजे मिलण सां भाग खुलियो तुंहिंजो ई त असरु आहे जो रोशन दिलि जो शहर आहे तूं मुंहिंजो ई दिलबर तंहिंसां प्यार कयां जिंदड़ी वार कयां तंहिंसां प्यार कयां जिंदड़ी वार कयां कई मूं ते हुन महर आहे जो रोशन दिलि जो शहर आहे तूं मुंहिंजो ई दिलबर तंहिंसां प्यार कयां जिंदड़ी वार कयां बेहतरीन केतिरो पुराणो सॉन्ग आहे इहो मुंहिंजे ख़्याल सां कोविड में ठाहियो अच्छा ऐं उन में फ्लूट जेको आहे असांजे मुख्तियार भाई वॼायो अरे वाह 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 साम्हूं वेठा ज़बरदस्त माशाल्लाह बहुत आला ज़बरदस्त वाकई ॾाढो मज़ेदार गानो आहे जो दिलि चवे थी त झूमजे इन तरह जी शाइरी हुजे न इन तरह जा सॉन्ग्स हुजनि म्यूज़िक हुजे म्यूज़िक ॾाढो कमाल जो जी जी बस इहो नजफ़ आहे जो कमाल आहे नजफ़ भाई मतिलबु मां चवां थी ऑल राउंडर बिल्कुलु बिल्कुलु ऑल राउंडर आहे नजफ़ भा अच्छा मां इहो बि हींअर सोचां पई त तव्हां जीअं गानो पिया ॻायो त माशाल्लाह भाभी त ॾाढो ख़ुशि हूंदी तव्हां मां हा ॾाढो ख़ुशि आहे अल्हम्दुलिल्लाह इन जे करे तव्हां बि ख़ुशि आहियो न न उहो मुंहिंजो पावर आहे न बिल्कुलु आहे उहे त उन तरह सां त हूंदी मूंखे उमेद आहे पर सिंगिंग मां तव्हांजी छो त तव्हां हर वक़्तु उन्हनि खे गाना बि ॿुधाईंदा हूंदा हा बिल्कुलु ॿुधाईंदो आहियां ऐं तव्हांजी नॉलेज जे लाइ ॿुधायां थो उहा मूंखां वधीक सुरीली आहे रियली यस पर हुन कॾहिं सिखियो न आहे अच्छा ऐं कॾहिं स्टेज ते या टीवी ते या किथे बि परफॉर्म न कयो आहे अच्छा पर गॉड गिफ्टेड आहे माशाल्लाह माशाल्लाह शनीला जी वॾी भेण आहे ओके सही 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 उहा जेका हिकिड़े दफ़े किचन में गुनगुनाए पई पोइ त मां कुझु बि नथी चई सघां जेकॾहिं नो कमेंट्स नो कमेंट्स जॾहिं अदी शनीला माशाल्लाह एॾी असांजी जेको आहे न सुरीली आहे त पोइ यकीनन भेण बि अच्छा इहा मूंखे ख़बर कोन हुई त अदी शनीला जी भेण सां तव्हांजी शादी थी जी 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 हल केॾो पुराणो वास्तो हाँ पर ख़बर अॼु पई आहे मूंखे ये बात इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई अधु ज़िंदगी गुज़ारे वरिती ओ हिकिड़े दफ़े थियो छा जो मुंहिंजी मिसिस जेका आहे उहा किचन में थांव धोए पई बीठी ऐं वञी पुठियां बीह रहियसि चुप करे उहो गुनगुनाए पई कोन कुझु मूं चयो यार इहो आवाज़ु त ॾाढो सुरीलो आहे केरु पियो गुनगुनाए ॾिठुमि त हे गुनगुनाए पई त आउं पोयां वञी बीह रहियोमांसि मूं चयो थोरो वॉल्यूम त वधाए पंहिंजो तव्हां बीठा हो छा न न मूंखे ख़बर कोन हुई इहो मूं चयो हली हली हेॾां अच पोइ वरी ड्राइंग रूम में वठी वियोमांसि मुंहिंजो सिस्टम पियो हुते माइक वाइक लॻल हुई हर शइ कंप्यूटर सिस्टम वग़ैरह मूं चयो भला थोरो गुनगुनाए हिन ते माइक ते चवनि न साईं मूंखे न ईंदो आहे मूं चयो भला नात ॿुधाए कुझु त ॿुधाए पोइ आख़िर हिकिड़ी नात रिकॉर्ड कईमांसि मां माशाल्लाह अधु नात रिकॉर्ड कयमि जेका अचे पई उहा रिकॉर्ड करे पोइ मिक्स करे बैलेंस करे जॾहिं मूं हुनखे स्पीकर्स में खोले करे ॿुधायोमांसि मूं चयो ॾिसी तुंहिंजो आवाज़ु आहे हा इहो मुंहिंजो आवाज़ु आहे मूं चयो तोखे यकीन कोन्हे चरी तुंहिंजो आवाज़ु केॾो सुरीलो आहे कॾहिं शौक़ न थियसि त मां ॻायां न कॾहिं बि न कॾहिं बि न या तव्हांजी तरफ़ पर सुर खे सम्झंदी आहे तव्हांजी तरफ़ां इजाज़त सुठी लिसनर आहे न मुंहिंजी तरफ़ां त हुनखे इजाज़त आहे सुठी लिसनर बि आहे ऐं सुरनि खे सम्झंदी बि आहे बल्कि आउं हुनखे चवंदो आहियां त मुंहिंजी करेक्शन कर सही जेकॾहिं आउं किथे ही जेको बि न्यू सॉन्ग मुंहिंजो ठहंदो आहे आउं पहिरियां हुनखां अप्रूवल वठंदो आहियां त ॿुध हिनखे जेकॾहिं किथे को सुर कचो मको लॻो आहे या को म्यूज़िक में का थी आहे त मूंखे ॿुधाए अच्छा जी शाइरी आहे हाणे तव्हांखे कोई अगरि शाइर आहे चवे थो त ही पोएट्री तव्हांखे ॻाइणी आहे गानो आहे त छा तव्हां उन में पंहिंजी वाइफ जी हेल्प वठंदा आहियो त ॾिस हीअ शाइरी आई आहे मूंखे गाने जे लाइ चवनि था रिकॉर्डिंग या छा या तव्हांजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे उन में मुंहिंजी पंहिंजी पसंदि हूंदी आहे ऐं बुनियादी तौर ते
ॿ टे दफ़ा इहे सवाल मूंखां दोस्तनि बि कया टीवी ते बि त भई तव्हांजा घणा एल्बम मार्केट में आया आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो बि न। त पुछूं छो भला एतिरो सॼी ज़िंदगी गुज़री वई ऐं तव्हांजो जेको आहे उहो हिन में कोन थियो। सॼी ज़िंदगी तव्हांजी गुज़री वई ऐं हिन में तव्हां एल्बम छो न कयो। मूं चयो जंहिं तरीक़े सां जहिड़ी शाइरियूं ऐं एल्बम्स अचनि था न मार्केट में, अहिड़ा एल्बम आउं कयां त मुंहिंजो हर महीने में मुंहिंजा ॿ कैसेट्स ऐं ॿ एल्बम्स अची वञनि। सही। पर मूं घटि कमु कयो आहे। भले 2 महीननि में कया, 3 महीननि में कया, 6 महीननि में कया। हिकिड़ो आइटम कंदो आहियां, ऑडियो सॉन्ग कंदो आहियां, उन खां पोइ वीडियो कंदो आहियां जंहिंजी शाइरी मयारी हुजे। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, उस्ताद बुखारी जी शाइरी बि मूं ॻाई आहे। उस्ताद अब्दुल गफ़ार तबसुम साहब उन्हनि जी बि कई आहे। शेख अयाज़ साहब उन्हनि जी शाइरी जेका उनखे बि मूं कयो आहे कंपोज़। ऐं जेके सुठा नाला आहिनि शाइरनि जा, फैज़ सियाल साहब जेको आहे हिन जी शाइरी बि तमामु मयारी आहे, सुठी। फैज़ साहब ठीकु आहे। त सिलेक्शन जेका आहे न उहा मुंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। सही आहे। तव्हां पढ़िया लिखिया आहियो, तव्हांजो अदब सां तालुक़ु आहे, तव्हांजो सुठनि माण्हुनि में उतरी वेंदी आहे, पढ़ियल लिखियल माण्हुनि में लेवल आहे तव्हांजी, त तव्हां शाइरी बि ओड़ी सिलेक्ट कयो न। ईअं कल्चरल सॉन्ग बि जेके मूं ठाहिया आहिनि, कल्चरल सॉन्ग मुंहिंजा 5, 6, 8 ठहियल आहिनि, अञा खां बि वधीक। यूट्यूब ते बि पिया आहिनि ऐं KTN ते बि हलनि पिया। त उन्हनि जी शाइरी में बि जेको आहे न पंहिंजो कल्चर तव्हांखे नज़र ईंदो ऐं सकाफ़त नज़र ईंदी। सकाफ़ती ॾिहाड़ो बि वेझो आहे, कुझु महीना बाक़ी। हा, वरी नए कम जी तयारी आहे। कम जी तयारी, उहो त मां चवंदी आहियां ईद आहे असांजी। ईद जो दिसंबर वेझो आहे। दिसंबर वेझो आहे, बाक़ी थोरो इंतज़ार। सो वॾी महिरबानी मुनीर भाउ, ऐं इन ई दुआ सां त अल्लाह साईं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे ऐं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, तव्हांखे, तव्हांजे बच्चनि खे, तव्हांजी फैमिली खे अल्लाह साईं ख़ुशि रखे, आबाद हुजो ऐं हमेशह ईअं ई ॻाईंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, असांजे शोज़ में ईंदा रहो। आमीन। लख कुर्ब, लख कुर्ब। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बस मैसेज सिर्फ़ु इहो ई आहे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, चाहे ॻोठ में आहिनि चाहे शहर में आहिनि, उन नियाणियुनि खे प्यारु ॾियो। नियाणियूं घर में महिमान आहिनि, प्यारियूं आहिनि ऐं तव्हां हिकिड़ी नियाणी खे पढ़ाईंदो पूरे ख़ानदान खे पढ़ाए छॾियो। ऐं बसि उन्हनि अच्छा जेकॾहिं ॿियनि जूं बि नियाणियूं आहिनि जेके नथियूं पढ़ी सघनि, अलाह पाक तव्हांखे हिमत ताक़त ॾिनी आहे त तव्हां उन्हनि खे बि सपोर्ट कयो ताकी उहे बि पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइनि, पर नियाणियुनि खे तालीम ॾियो। तालीम लाज़मी ॾियो। वेंदे वेंदे तव्हांजो गानो बि ॿुधंदासीं, पर इन मैसेज खे थोरो मां कंटिन्यू ईअं करणु चाहींदमि त जिते तव्हां नियाणियुनि जी तरबियत ते ऐं पढ़ाई ते ध्यानु ॾियो था, त उते तव्हां पंहिंजे पुट जी तरबियत ते बि थोरो ध्यानु ॾियो। छो त जेकॾहिं तव्हांजी नियाणी कंहिंजे घर वञे थी त ॿी नियाणी तव्हांजे घर अचे बि थी, त जिथे तव्हां सोचो था त तव्हांजी नियाणी खे जेको आहे हर आसाइश, हर ख़ुशी मिले, उनखे हिकिड़ो सुठो प्यारु करण वारो मुड़ुसु मिले, त तव्हां जॾहिं ॿी नियाणी वठी था अचो उन घर में, त तव्हां एटलीस्ट पंहिंजे पुट खे इहा हिदायत ॾियो ऐं इहा हिदायत हुनखे कयो त इंसान थी रहिजां, उहो बि कंहिंजी नियाणी आहे, हुन सां बि इज़त सां, प्यार सां, मोहबत सां पेश अचिजां। त इते जिथे धीउ जी तरबियत आहे त उते पुट जी बि तरबियत आहे। पुट जी तरबियत में कसर नाहे छॾणी। जिथे तव्हां एतिरा एफर्ट्स हणो था उनजी पढ़ाई जे लाइ, हर शइ कयो था, त पुट जी इन तरबियत ते लाज़मी गौर कजो। मुंहिंजी ॻाल्हि ते लाज़मी गौर कजो, छो जो अॼु जो जेको मुआशिरो आहे ॾाढो ख़राबु आहे। नियाणी ॾियूं था, एक्सपेक्ट कयूं था त असांजी नियाणी ख़ुशि रहंदी, पर जेका ॿी नियाणी घर अचे थी असां हुन सां जानवरनि वारो सलूक था कयूं। सो इनशाला तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी।